बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जेको टॉपिक खणी तव्हांजे साम्हूं आया आहियूं उहो आहे इलीगल डिटेंशन। अक्सर ईअं थींदो आहे त पुलिस असांखे घुराईंदी आहे ऐं इलीगली हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं पुलिस थाणे ते विहारे छॾींदी आहे बिना कंहिं केस जे। चौधरीनि ऐं वॾेरनि जे चवण ते इहे कानून जा पेचरा खणी माहिया फहद मुस्तफ़ा जोखियो ऐं तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं त तव्हांखे लीगल तरीक़े सां छा करणु खपे। अक्सर ईअं थींदो आहे त पुलिस असांखे बिना कंहिं FIR जे बिना कंहिं केस दाख़िल कराइण जे इलीगल तरीक़े सां थाणे ते घुराए हिकु या ॿ ॾींहं थाणे ते विहारींदी आहे या कंहिं मख़सूस जॻह ते रखंदी आहे ऐं पोइ ॻरी रिश्वत एवज़ असांखे आज़ादु कयो वेंदो आहे। इन लाइ कानून छा थो चवे अॼु असां तव्हांखे इहो ई ॿुधाईंदासीं। ऐं उन खां पहिरियां असांजो चैनल बम्फोर TV न्यूज़ सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन दॿाइण न विसारींदा इंफॉर्मेटिव वीडियो ॾिसण जे लाइ। चैप्टर 5 क्रिमिनल प्रोसीजर कोर्ट 1898 जो सेक्शन 61 चवे थो त को बि पुलिस ऑफिसर कंहिं बि माण्हूअ खे 24 कलाकनि खां वधीक गैर कानूनी तरीक़े सां थाणे ते नथो रखी सघे। उन में उन जी कंडीशन इहा आहे त कोर्ट जो ऑर्डर उन ऑफिसर वटि न हुजे। अगरि कोर्ट जो ऑर्डर हुन वटि न आहे त हू 24 कलाकनि खां मथे हुनखे नथो रखी सघे। अगरि रखे थो त उन पुलिस ऑफिसर जे ख़िलाफ़ 491 CRPC जी एप्लीकेशन डिस्ट्रिक्ट कोर्ट में फाइल करे सघो था। कोर्ट सम्झे थी त एप्लीकेशन में दम आहे त पोइ हिकिड़ो कमिश्नर अपॉइंट थींदो आहे ऐं हू पोइ थाणे ते रेड कंदो आहे ऐं उते उहे माण्हू मिलनि था ऐं गैर कानूनी तौर ते साबित थी थो वञे त हुन गैर कानूनी तौर ते ऑफिसर पंहिंजे कुर्सीअ जो फ़ाइदो वठी उते माण्हू उहे रखिया आहिनि त उन जे ख़िलाफ़ सेशन कोर्ट ऑर्डर करे सघे थी FIR जो। जेका FIR 342 सेक्शन PPC जो पाकिस्तान पेनल कोड 1860 जी FIR थी सघे थी ऐं उन FIR जी सज़ा आहे 1 साल या ॾंड या त ॿई। उम्मीद आहे त जेके कानून जी ॼाण नथा रखनि ऐं पुलिस उन्हनि खे हमेशह ईअं गैर कानूनी तौर ते थाणे में लाकअप रखी ॻरी रिश्वत एवज़ आज़ादु कंदी आहे उन्हनि लाइ हीउ वीडियो तमामु घणो सुठो साबित थींदो ऐं हू पुलिस खे पैसा ॾियण जे बजाए कानूनी रस्तो इख़्तियार कनि। हीउ हिकिड़ो तमामु घणो वॾो प्रोसीजर आहे। 3-4 कानून मिक्स करे पोइ गॾु पढ़िबा आहिनि पर वीडियो तमामु घणो लंबो थी वञो आहे ऐं तव्हां ॾिसी बि न सघो आहे। इन जे लाइ हीउ मुख़्तसिर वीडियो आहे। आईंदा वीडियो अहिड़ा ईंदा रहंदा तव्हांखे कानूनी मदद मिलंदी रहंदी। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन ज़रूरु दॿाईंदा। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं कानून जी मदद हर माण्हू हासिल करे सघे। फहद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं ॿिए वीडियो में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।